ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। दाद लखारी में 4 ॾींहं अॻु गुम थियल नींगर जे अगवा जी तस्दीक थी आहे। वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। 16 वरनि जे नौमान लखारी जे वारसनि खे धाड़ेलनि फ़ोन करे भुंग तलब कयो आहे। नौमान अली मीरपुर माथेलो घुमण लाइ वियो हो, जेको वापसीअ तां गुम थी वियो। वारसनि जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। दाद लखारी में 4 ॾींहं अॻु गुम थियल नींगर जे अगवा जी तस्दीक थी आहे। संदसि वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। 16 वरनि जे नौमान लखारी जे वारसनि खे धाड़ेलनि फ़ोन करे भुंग तलब कयो आहे। नौमान अली मीरपुर माथेलो घुमण लाइ वियो हो, जेको वापसीअ तां गुम थी वियो हो। वारसनि जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। दाद लखारी में 4 ॾींहं अॻु गुम थियल नींगर जे अगवा जी तस्दीक थी आहे। संदसि वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। 16 वरनि जे नौमान लखारी जे वारसनि खे धाड़ेलनि फ़ोन करे भुंग तलब कयो आहे।